शहदादकोट जे सिंगल सेक्शन बॉयज़ हाई स्कूल में मौजूद आहियूं, जिते अॼु 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी जे सिलसिले में प्रोग्राम रथियल आहे। ऐं हिन इवेंट करण जो मक़सदु ई आहे त हाई स्कूल जे नंढनि ॿारनि खे जेके किरात था कनि, जेके नात था कनि, उन टैलेंट खे उभारे ऐं उन्हनि खे जेको आहे सो मथे पुॼाइजे। जी, सिंगल सेक्शन बॉयज़ हाई स्कूल में ही मुक़ाबला नात रखियो वियो आहे, जंहिंमें तमामु ख़ूबसूरत आवाज़, मिठड़ा आवाज़ सरकार जी सनाह कनि पिया। उन्हनि में इनाम बि विरिहाया वेंदा ऐं ही बाबरकत जेको महीनो हले थो 12 रबीउल अव्वल जे हिसाब सां, इन में बि रोशनी विझण जे लाइ, छो त सरकार दो आलम हिन दुनिया में जहिड़े वक़्तु आया तला, उन जे करे ई असां ही जेका सो महफ़िल सजाई आहे त जीअं हिन मां सुठा आवाज़ निकिरनि, कंहिं मथे कंहिं चैनल ते अचनि, काई सुठी सरकार जी सलाह करे अॻिते करे ॿुधाइनि। इन हवाले सां असां अॼु इहो मुक़ाबिलो आहे नात रखियो आहे। ऐं उन्हनि ॿारनि में तमामु ख़ूबसूरत हिकिड़ा इनामात बि आहिनि, जेके खटींदा उन्हनि खे बि इनाम मिलिया वेंदा। जेके ॿार पोइते वेंदा, ईअं न चऊं त हाराईंदा, उन्हनि जे लाइ बि जेको आहे सो असां इनामात रखिया आहिनि। इंशाअल्लाह ही सरकार जो ज़िक्र आहे, बुलंद हूंदो, हमेशह बुलंद रहियो आहे। आकाए नामदार जे सदके असां तव्हां सभिनी ते रहमतूं ऐं बरकतूं हूंदियूं ज़रूरु। गवर्नमेंट बॉयज़ सिंगल सेक्शन हाई स्कूल में असीं मुक़ाबला नात ख़्वानी रखियो आहे। उन जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त नौजवान नस्ल में जेका अॼुकल्ह तमामु घणो जेको आहे सो गाननि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो मीडिया जे कढ ऐं उन्हनि में इंतशार पैदा थी वियो आहे, असां उन्हनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी जे तरफ़ लाड़ो रखण जे लाइ ऐं उन्हनि खे हिन मैदान में आणण जे लाइ ऐं उन्हनि जे टैलेंट खे उजागर करण जे लाइ उन्हनि खे हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए मथे प्लेटफॉर्म ते आणण जे लाइ ही मुक़ाबिलो रखियो आहे। माशाअल्लाह शागिर्द हिते जेके आहिनि तमामु जोश ऐं जज़्बे सां आया आहिनि, हिसो वरितो अथऊं। ऐं जेके ॿार पोज़ीशन माणींदा उन्हनि खे इनाम बि ॾिना वेंदासीं, ऐं जेके ॿार पोज़ीशन न खणंदा पोइ बि उन्हनि खे असां इनाम ॾींदासीं हौसले जे लाइ, त जीअं उन्हनि जो हौसलो बुलंद थिए ऐं उन्हनि खे हिकिड़ी स्टेज फराहम कई वञे त जीअं मुस्तक़बिल में हू पाण सुठा नात ख़्वान ठाहिनि। ما في قلبي غير الله نور محمد صلى الله لا إله إلا الله حسبي ربي جل الله ما في قلبي غير الله نور محمد صلى الله لا إله إلا الله तेरी सदके में आका सारे जहाँ को दीन मिला, बेदीनों ने कलमा पढ़ा ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी क़ल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हाई स्कूल में अल एहसान नात अकेडमी शहदादकोट जे तरफ़ां आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौक़े जे हवाले सां हिकु नातनि जो प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त जेके असांजा सुठा सुठा आवाज़ आहिनि उहे मथे असांजे चैनलुनि ते अचनि ऐं अची करे पंहिंजो जेको आहे सो नालो रोशन कनि ऐं असांजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वाखाण कनि। उन सिलसिले में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। आख़िर में सभिनी शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना वेंदा। सो असांजो मक़सदु इहो ई आहे त जीअं असांजा आवाज़ मथे निकिरी अचनि ऐं आका रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान उजागर कनि। अहिड़े प्रोग्राम में जेको असां मुक़ाबिला नात ख़्वानी में हिकिड़ो शागिर्दनि जो प्रोग्राम असां रखियोसीं, उन में शागिर्दनि खे पार्टिसिपेट कयो आहे। उन जे लाइ त इहो जो शागिर्दनि में जुनून पैदा थिए, हिकिड़ो आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको असांखे मैसेज मिलियल आहे उहो इहो ई आहे त पंहिंजे पैगाम खे सुठे नमूने जेको रंजिशूं पाण में उहे ख़तमु थी वञनि। हीअ असां जेको उनजे आका जी साराह जे लाइ हीअ असां प्रोग्राम कया आहिनि। उन में शागिर्दनि खे पार्टिसिपेट कयो आहे। जेके शागिर्द सुठो सुठो कंदा माशाअल्लाह सभु सुठो था चवनि, सभिनी में टैलेंट आहे, उहो टैलेंट सिर्फ़ु ज़ाहिर करिणो आहे। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल बख्तिया हिन में सिंगल सेक्शन में प्रोग्राम नात ख़्वानी जो मुनक़िद कयो वियो। तमामु छोकिरनि सुठे अंदाज़ में नातियूं पढ़ियूं। ऐं सरकार जो मीलाद आहे, सभिनी महीननि खां अफ़ज़ल महीनो आहे रबीउल अव्वल जो महीनो, जंहिंजे लाइ हिकु शाइर नात बि चई आहे त सिवाय इब्लीस के इस जहान में हर कोई खुशियां मना रहा है। नबी साईं जे मिलाद में वण टिण पखी परिंदा हर कोई झूमी रहियो आहे, जंहिंजे करे ॿारनि में सुठा इनाम बि विराया वेंदा। तमामु सुठो प्रोग्राम आहे। अलाह कंदो असां बि इन में शरीक थींदासीं ऐं कामयाबु थींदासीं।
जी नाज़रीन, तव्हां हिन वक़्तु बॉय सिंगल सेक्शन सलादकोट में जेको हलंदड़ मुक़ाबला इनायत ख़्वानी खे ॾिठो ऐं उते आयल मोज़िज़ महिमान जा वीचार बि ॿुधा। ऐं ही प्रोग्राम जो मक़सदु करणु ई इहो आहे त जेके नंढा टैलेंट आहिनि, लिकियल टैलेंट आहिनि, उन्हनि खे मीडिया ते आणिजे ऐं उते नेशनल लेवल ते उन्हनि खे मुतारिफ़ कराइजे। एहसान राजपूत सां गॾु साले खोसो, न्यूज़ सलादकोट।